हिन वक़्तु बस्ती कहूर खान रहीमयार खान में मौजूदु आहियां ऐं आउं पंहिंजे हिते माइटनि मंगियुनि सां गॾु हिते कचहरी करे रहियो आहियां ऐं उन्हनि सां मां अव्हांजो तारीफ़ कराईंदुसि। हीअ बैठक आहे जिते युधिष्ठिर चौहान साहिबु हिन जी इफ़्तिताह कयो। उहो माइनॉरिटी कम्यूनिटी जो हिते MP आहे ऐं हीअ बस्ती कहूर खान जी हीअ बैठक आहे जिते महिमान खानो जेके असां चवंदा आहियूं। ऐं हिन में असां पहिरियां साईं खां असां तारीफ़ कराईंदासीं। साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो रूडाराम। डोडाराम? रूडाराम। डूडाराम। अच्छा, रूडाराम। डूडाराम। साईं अव्हांजी उमिरि हिन वक़्तु घणी आहे? मुंहिंजी उमिरि? हा 60 थी वेंदी? हा 60 थी वेंदी। ऐं तव्हां कहिड़ो कमुकारु कंदा आहियो? भाई इहो महिनत मज़दूरी। महिनत मज़दूरी ज़बरदस्त। त तव्हां यानी हिते जेके ज़्यादातर घुमण फिरण वारा माण्हू आहियो त हुते सिंधी तव्हांजी माना घणी ॻाल्हाई वञे थी, सम्झी वञे थी। त हिते केतिरनि इलाइक़नि में यानी सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे? केतिरनि इलाइक़नि में सिंधी ॻाल्हाईंदी आहे? बलूचिस्तान में, कराची में, कंदकोट में, कश्मीर में। न हिन पंजाब जे इलाइक़नि में? पंजाब जे हिते ॻाल्हाइनि त था घणा, सादकाबाद में घटि वधि ॻाल्हाईंदा। हा घटि वधि ॻाल्हाईंदा। रहीमयार खान में ॻाल्हाइनि था? ॻाल्हाइनि था, घटि ॻाल्हाइनि था। घटि ॻाल्हाइनि था? हा, पर पोइ बि जेको तव्हां घुमण फिरण वारा माण्हू आहियो त तव्हां सां गॾु हिते ॻाल्हाइण ॿोलाइण में तव्हांखे किथे मुश्किल कोन थींदी हूंदी ऐं तव्हां उन्हनि सां सिंधी जेको आहे त फुल ॻाल्हाए वेंदा हूंदव? हुजे, शरकी हुजे, पंजाबी हुजे, मारवाड़ी हुजे। वाह वाह। तव्हांजी असुल ॿोली त जेका मादरी ॿोली आहे उहा मारवाड़ी आहे न? त मारवाड़ी ॿोली त काफ़ी सिंधीअ सां मिले थी ऐं सिंधीअ जा काफ़ी लफ़्ज़ मारवाड़ी में मौजूदु आहिनि। गॾु हलंदा आहिनि। हा, गॾु हलंदा आहिनि। हे आहे चाचो असांजो खैबो। हे चाचो खैबो। चाचो खैबो, त इहो तव्हांजी उमिरि 65 खां मथे थींदी ईअं न? पोइ तव्हां कहिड़ो कमुकारु कयो पंहिंजी ज़िंदगीअ में? यानी छा कंदा आहियो? दुकानदारी? अच्छा, खता बणाईंदा आहियो। ऐं इहो यानी कपिड़े जा? कपिड़े जा। त उहे हिते ई बणाईंदा आहियो या किथे ॿाहिरि बि वेंदा आहियो कमु? हिते ई घर में बणाईंदा आहियो? हा, सही। हाणे ईंदासीं चाचा ॾांहुं। चाचा तव्हांजो सॼो नालो? तव्हांजो नालो? पुखियो। पुखियो। ऐं तव्हांजे पिता साहिबु वालिद जो नालो छा हो? सोमलाराम। तोबलाराम? सोबलाराम। ऐं अव्हांजी ज़ात कहिड़ी? सोलंकी? सोलंकी। त तव्हां जी माशाल्लाह हिन वक़्तु में 70 साल जे बिल्कुलु हींअर वेझो आहे ऐं हिते जेके सिंधी ॻाल्हाइण वारनि में तव्हांखे तकलीफ़ कोन बि अचे, तव्हां सम्झो बि था, ॻाल्हायो बि था। त तव्हां कुझु पंहिंजा इलाइक़ा जेके आहिनि रोही जा उहे घुमंदा फिरंदा हूंदा त पोइ तव्हांखे सिंधियुनि ॻाल्हाइण जो तइदादु किथे केतिरो मिलंदो आहे? माण्हू मिलंदा आहिनि? थोरो मिलंदो आहे। त अव्हांजी जेका मादरी ॿोली आहे उहा मादरी ॿोली उन जा काफ़ी अल्फाज़ जुमिला सिंधीअ सां मिलनि था। उहे जेके जुमिला आहिनि बिल्कुलु सिंधीअ वांगुरु आहिनि। त पोइ उन मां तव्हांखे महसूसु थींदी आहे त हे कुझु सिंधीअ जा जेके माण्हू आहिनि उन सां ॻाल्हाइण ॿोलाइण जॾहिं अव्हांजो थिए थो अव्हांखे त का दिक़त मुश्किल कोन थींदी? मुश्किल न थींदी आहे न? अच्छा, तव्हां बि इहो ई जेको आहे चमड़े जो इहो ई तव्हां कमुकारु कयो? पहिरियां जवानी में कहिड़ो कमु कंदा आहियो? हा, जुतनि जो ई कमु कयो अथव? वाह वाह। ऐं तव्हांजी सिहतमंद जी निशानी आहे त यानी तव्हां चमड़े जो जेको कमु कयो था त तव्हांजी जेका चमड़ी आहे उहा बि तमामु भली बीठी आहे हींअर। त हे हुया असांजा साईं रहीमयार खान बस्ती कहूर खान जा हे बुज़ुर्ग। हिन बुज़ुर्गनि सां अॼु असां कचहरी कराई ऐं इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए वीडियो में अव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। महिरबानी। बस्ती कहूर खान में ये खत्ते का काम हो रहा है। खत्ता ये हाथ से बनाया जाता है और बड़ी मेहनत से बनाया जाता है। ये खत्ते का बन रहा है, कारीगर उसको इतनी पुरानी मशीन जो होती है जी, सबसे जो टेक्नोलॉजी थी पुरानी टेक्नोलॉजी वो यही थी जिससे यानी खत्ता बनता था। वही टेक्नोलॉजी इसी खत्ती को यानी ये बना रहा है और बड़ी ज़बरदस्त मेहनत होती है इसमें। बहुत लगन के साथ यानी काम करना पड़ता है, होशियारी के साथ काम करना पड़ता है। जैसे डिज़ाइन वगैरह कोई इस तरह इधर उधर ना हो जाए। तो साईं ये एक खत्ता जो है यानी कितने टाइम में बनता है? कितने घंटे लगते हैं या दिन लगते हैं? एक खत्ता को कितना टाइम लगता है? ये इसमें टाइम इतना लगता है जो काम सारा दिन बैठा रहे तो एक बन जाता है। अच्छा। दूसरा काम है जो
माल का को गायों का को घास पठा करना हाँ, पड़ता है, हाँ। तो फिर 2 दिन में एक बनता है। 2 दिन में एक बनता है खत्ता। अच्छा, तो ये जो खत्ते की फिर ये कीमत है आप मार्केट में जब देते हैं तो ये कितने का, यानी इसकी कीमत कितनी होती है मार्केट में? ये ज्यादा कर तो हम मजदूरी करते हैं। अच्छा, आप जी जी। बाकी जितना उतना ना काम होता है ना काम। अच्छा, मजदूरी ये करते हूँ जो भाई हम 1000 रुपया, 800, 1000 रुपया, 900 रुपया मजदूरी एक अच्छा, एक इस पुराने जमाने में पंजाबी में बोलते हैं, जो पहले बोलते थे खेस चटाइयाँ। खेस चटाइयाँ। हाँ, जी जी। कथा बोलते हैं मारवाड़ी ज़बान में। हाँ, पंजाबी जो उर्दू ज़बान में पंजाबी में इनको बोलते हैं खेस चटाइयाँ। चटाइयाँ। हाँ चटाइयाँ। हाँ, हम सिंधी में भी इसको चटाई कहते हैं, चटाई। हाँ, चटाई हाँ, चटाई 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 है। खत्तो भी चवन था। हाँ हाँ, खतो भी चवन था। बोलते हैं पंजाबी में। बिल्कुल बिल्कुल, पर असां सिंधी माण्हू जेके आहियूं न उन खे असां चटाई चवंदा आहियूं। वो खत्ते की ज़बान में आता है। हाँ भाਵੇਂ अच्छा बनाओ, हाँ भाਵੇਂ खराब बनाओ, हाँ तो वो खत्ते में ही आता है। भाਵੇਂ एक 10,000 की शाल हो हाँ। तो वो भी खत्ता। अच्छा, ये एक हाँ हाँ, भले 1000 के वो भी खता है, खता तो खता ही होता है। समझो ना। बिल्कुल बिल्कुल। तो इनमें यानी ऐसा काफ़ी। काम होता है जो 2-2, 5, 4-4 हजार की एक शाल भी बनती है। हाँ, 5,000 की भी शाल बनती है। अच्छा वो नवे पशम की बनती है। अच्छा अच्छा, उनकी तो उसमें कीमत कुछ बड़ी डिज़ाइन वगैरह भी चेंज होते होंगे? डिजाइन वगैरह भी चेंज होते हैं। हाँ हाँ। तो वाह, वाह, बेचारे पुरानी ऊन के बनवाते हैं, लेके लल्ले से उधेड़ कर, हाँ, तो वो काम करवाते हैं। अच्छा, एक जैसी हस्ती उतनी मस्ती। इतनी मस्ती। आपका नाम? अमीर तमीर बोलते हैं ना। मेरा नाम है मुल्ताना राम पंवार, बस्ती कौर खान। मुल्ताना राम पंवार, बस्ती कौर खान। बस्ती कौर खान। वाह वाह, मुल्ताना राम पंवार, बस्ती कौर खान, क्या नाम है। ज़बरदस्त, आपसे मिलके बड़ी खुशी हुई। आपकी ये मेहनत है जो हमें बहुत अच्छी लगी, और हम दुआ करते हैं कि आप अपनी मेहनत करते रहें, अपनी रोज़ी हासिल करते रहें। भगवान इसी में रोटी कमा के खाते हैं। जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। परमात्मा जो रोजी जिनको भी किसी कारोबार लगाया उसमें मालिक रोजी रोज़ी देती है। बहुत खूब, बहुत मसला खूब। ये है कि रोजी का